अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी क़िस्त 39। अब्दुल्ला फ़कीर जंहिंजूं 4 काफ़ियूं मथे पेश कयूं वयूं। सैयद असामुद्दीन राशिदी हाशिए में उन लाइ लिखनि था त अब्दुल्ला फ़कीर बाबे मरहूम जे नाने पीर साईं पागारे पीर हिज़्बुल्लाह शाह तख़्त वारे जो मुरीद हुयो। संदसि तुर्बत पीर ॻोठ में आहे। खाना वॾे खे लतीफ़ा मिसाली टोटका ऐं क़ाबिलियत जा कौल पिणु सौ नमो यादि हुआ। कॾहिं कॾहिं त अहिड़ो टोटको हणी विझंदो हो जो वेठलनि खां टहक निकिरी वेंदा। अरमान आहे जो अंधो अरवा हिकु लतीफ़ो बि यादि रखी कोन सघियुसि। खान वॾे जी उमिरि जो सिॼु नीरड़ीअ टिपहरीअ ते अची पहुतो हो, लेकिन हुन कॾहिं उहो महसूसु कोन कयो त सुबुह वियो, सिॼु मथे आयो, मंझंदि थी, पाछा लड़िया, ॿिपहरीअ मां बि टपी, सिॼु अची लाड़ू थियो आहे। हमेशह ख़ुशि, हरदम जवान, हर वक़्तु शुगुफ़्ता भाईंदो हो त उमिरि जी अञा हाणे बाख फुटी आहे। ॻाल्हि निकिरंदी त चवंदो, बाबा जिस्म झुरियो त छा थियो, दिलि जवान हुजणु घुरिजे। मिज़ाज ते बहार रहणु खपे, मायूसी बुज़दिली आहे, गोशा नशीनी भाज इस्केप आहे। जेसीं जीअरो रहिजे तेसीं मुंहुं ॾिबो अचिजे, मौत अचे त बि मुर्की मुंहुं ॾिजे। मियां हसामुद्दीन, मौत बि आसान उन्हनि जो ई थींदो आहे जेके मुड़ुस हूंदा आहिनि, जंहिंजी हयाती मुर्कंदे गुज़रंदी आहे। ख़ुदा जो शान पाण बि उहा मंज़िल ॾाढी आसानीअ सां टपी वञी पार पियो। दस्तूर उहो आहे त गुज़िरियल ज़माननि खे यादि कयूं, हर को थधा शुकारा भरे पियो कंदो आहे। हाय हाय कहिड़ा ॾींहं हुआ। लेकिन ख़ान वॾो चवंदो हो, यार कहिड़ा वेही शुकारा भरजनि ऐं थधा साह खणजनि। माज़ी, हाल, मुस्तक़बिल सभु हिकु जहिड़ा आहिनि। इंसान वेचारो वेसारे जो घर आहे, यादगिरीअ जो कचो आहे। न त मियां हसामुद्दीन शाह साईं, हाल ऐं माज़ीअ में को फ़र्क़ु थिए थो छा? हाल खां को माज़ी चङो हूंदो आहे छा? माण्हू अजायो हाल खां बेज़ार थी माज़ीअ ते पिया शुकारा भरींदा आहिनि। न न कहिड़ो कमु, उहा बिल्कुलु अॿोझाई आहे। मां चवंदुसि, आगा साईं यानी चइबो त उहो चूतियापो आहे। खिली वेंदो, यार ईअं को चइबो? केतिरा सम्झ जा साहब बि चुक कंदा आहिनि। केतिरनि पाण जहिड़नि सां संगत हूंदी हुअसि, लेकिन पंहिंजे साम्हूं ख़ान वॾो उन्हनि खे बि न थधा शुकारा भरणु ॾींदो, न गुज़िरियल ज़माने ते आहां भरे यादि करणु ॾींदो। वेठो उन्हनि खे बि खिलाईंदो, लतीफ़ा ॿुधाईंदो, अक़ुलमंदनि जा कौल ऐं नुक्ता सुणाईंदो। कोशिश उहा हूंदी त पोड़नि जे दिलनि ते जेका मायूसी आहे, संदन तबियत ते जेका थकावट आहे, हिननि जे मिज़ाज में जेका बेज़ारी, तुर्शी ऐं निरासाई आहे, उन जे असर खे ज़ाइल कंदो रहे। संदसि नंढे फ़र्ज़ंद सदरदीन ख़ान जी शादी थी। मरहूं बाग़ बाग़ हुजे। मूंखे कराचीअ खां ख़ासि तरह घुरायईं। ॾिठुमि त ख़ान वॾो पंहिंजे बंगले जे वॾे कमरे में हिकु खट ते फण कढियूं वेठो आहे। संदसि चौधारी 5-7 सफ़ेद रीश खटुनि ते आहिलिया पिया आहिनि। के आसीरा, के पासीरा, त के शर्त सवा नवां, कन जूं लठियूं पासे में रखियूं आहिनि त कन जा लकुण खटुनि जे तांगुनि में उभा थिया पिया आहिनि। ख़ान वॾो मूंखे ॾिसी दर ते निकिरी आयो। अची वियो, लख भलायूं सवें कुर्ब, ॾाढो चङो थियो। अर्ज़ु कयमि, आगा साईं टेपहरी थी वई आहे, पाछा अची लड़िया आहिनि, हलो त ॿाहिरि वेयूं। खिली मूं कन वेझो आणे चयाईं, ही कोन थो ॾिसीं, सभु अॼु सुबुह ते आहिनि। मां तोसां हलां ऐं पुठियां को घुरकी पवे, छा कजे यर, आगा जो चार्ज में ॾेई वियो आहे। आगा बदरदीन ख़ान संदसि फ़र्ज़ंद कबीर। गुलहसन ख़ान अंदरां रड़ कई, आगा सूफ़ी शिकारपुरीअ जो वालिद। ख़ान ज़रूरु असांजी गिला कंदो हूंदे। हा 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 हा, पुट थे पढ़ियुसि, दिलि जूं मुरादूं थे पुनसि, सो उन ॾींहुं ख़ान वॾो सचुपचु त जवान हो। भला पोड़नि ते कीअं थे अखि ॿुॾसि। कराची जे राणी बाग में केतिरनि सालनि खां कराची जा उमिरि रसीदा बुज़ुर्ग शाम जो अची गॾु थींदा हुआ। असुल में त पहिरियों हर को घरां बाग में चहलकदमी करणु ईंदो हो। घुमंदे फिरंदे हिक ॿिए सां वाक़फ़ियत थी, पोइ रायल मायल थिया।
उन खां पोइ वाह वधियो ऐं आख़िर में हिक ॿिए जा संगती थी विया। हाणे चहलकदमी करण जे बजाए बाग़ में हर रोज़ गॾु थी बेंचुनि ते वेही पुराणे ज़माने जा किसा कुटींदा हुआ। छा त ॾींहं हुआ, हायड़े ज़माना। हा साईं, विया ॾींहं गुज़री, हाणे छा थींदो। उहे के ॾींहं हुआ, आहूं थधा शूकारा ऐं हाय वाय। उहे बुज़ुर्ग शाम जो वेही जेका मजलिस कंदा हुआ, उन जो इजो उहो माहौल हो। ईंदड़ वींदड़ खे पियो ईअं लॻंदो हो त सभई ॼण पंहिंजे बुत मां बेज़ार आहिनि। जवान मर्दनि ऐं नौजवान ज़ालुनि ते जॾहिं निगाह पवंदी हुयनि, तॾहिं संदनि चहिरनि ते केतिरा वकण नमूदार थी वेंदा हुआ। हसरत गुस्से जो रूप अख़्तियार कंदी हुई, बेवसी मसहाइप जो धारण वठंदी हुई। खिल या टहिकड़ो सालनि जा साल लंघी विया, ईंदड़ वींदड़ त ठहियो, पर ख़ुदि मुस्तक़िल रहंदड़ माण्हुनि ऐं चौकीदारनि खे बि यादि कोन हो त को हिननि जे कनि पियो। अलबत कन जे मुंहं ते मुश्क उहा बि कॾहिं कॾहिं महीने मासे लहज़े खन लाइ ज़ाहिर थी पवंदी हुई। सा बि ईअं जीअं ॼण ककरनि भरी कारीअ राति में चंड जो को किरणो ककर जे कंहिं सोराख़ मां लीको पाए वरी लिकी वञे। ओचितो ज़रे साइट ऐं अखि छिंभल आहे। बिला नागे हर रोज़ झोड़ो हुजे, चाहे मींहुं ॻड़ो हुजे, चाहे तूफ़ान, गर्मी हुजे चाहे सर्दी, लकुड़ या लठ हथ में खयो, को मंडकाईंदो, को चेल खे मोड़ा ॾींदो, को हिकु हथु लकुड़ में ऐं ॿियो कमर ते रखियो, को किंझंदो, को कुणकंदो, खंघंदो ऐं खांगारा उछलींदो अची राणी बाग़ में रसंदो। बाग़ जा माली बि वाक़ुफ़ त चौकीदार बि सुञाणो, चना चोर गरम वारा बि शनास त सिगरेटनि ऐं पान बीड़ीअ वारा घोरड़िया बि आशिना। भला रोज़ जो चार चश्मी पे थी। बिला नागे साम्हूं केबिन में जेको मकरानी चांहि वारो हो, सो त इब्तिदा में मजन ॾाढी दिलचस्पी वठणु लॻो, लेकिन जॾहिं छहनि ॿारहनि महीननि में बि खेसि ॿोहणी नसीब न थी, तॾहिं हिन जी पॉलिसी बदिलजी वई। बल्कि जॾहिं खेनि ईंदो ॾिसंदो हो, उन वक़्तु खारूं वठी वेंदियूं हुयसि ऐं बाटलीअ जे मेरे पाणीअ मां जेको छोकिरो कोप ॿोड़े वरी केटलीअ जे भिक में पियो रखंदो हो, उनखे चवंदो हो, अड़े अचनि था, हाओ रोज़ भॻा बीठा आहिनि, थिया जो घर खां वाधारा, जाई थो चवीं घर में को लेखींदो हूंदुनि। जॾहिं कारपोरेशन जो देसी एडमिनिस्ट्रेटर बदिलजी वियो ऐं अंग्रेज़ अची राणी बाग़ मां दख़ल पटाया, तॾहिं हिन चांहि वारे मकरानीअ जी केबिन बि खजी वई। उन ई वक़्तु मकरानीअ खे अची सोसो थियो त शायदि उन्हनि बुज़ुर्गनि जे अदब न करण सबबि खेसि उहो नुक़सानु पहुतो। पहिरियों उहे परियां मुड़ुस छुगा थी परे परे पियल बेंचुनि ते वेहंदा हुआ। जॾहिं माण्हुनि ऐं चौकीदारनि खे कहल आई ऐं हिननि महसूसु कयो त एतिरो फ़ासिलो विझी वेहण में वीचारनि जी हम आहंगीअ में बेरब्ती पैदा थी करे, तॾहिं हिननि बाग़ जा दस्तूर पासीरो रखी सभई बेंचूं सोरे खेनि हिक जाइ ते करे ॾिनियूं। पोइ त ॼण संदनि लाइ बहारियूं थी पयूं। नेठि हू बि त राणी बाग़ जो जुज़ो थी विया हुआ। ईअं जीअं राणी बाग़ जे ज़ू जो हिसो माण्हू जेके ज़ू ॾिसी उतां अची लंघंदा हुआ, से हिकु नज़र हिननि ते बि विझो पोइ पिया अॻिते वधंदा हुआ। कंहिंखे ज़रिए जी पुराणी बनारसी पगड़ी त कंहिंखे रंगारंगी टोपी, को तुर्की टोपीअ में, कंहिंखे कुल्ली ते पिशोरी पटको, कंहिंजो कोट चोगे नुमा, कंहिंजो शार्ट त कंहिंखे ख़ाकी ढिल जो फ़ौजी नमूनो, कंहिंजे हेठि ते पतलून, कंहिंखे पाजामो, कंहिंखे शलवार त कंहिंखे पुलिसी पैंट, ऐनिकूं घणो करे सभिनी जे अखियुनि ते चढ़ियल। कंहिंजे नूर खे घटि नुक़सान त कंहिंजो सफ़ा निस्त, तंहिं करे कंहिंजा चश्मा थुला त कनि जा थोरा सना, कनि जा त मुर्गो, ॿिन्हिनि अखियुनि जा शीशा हिक ॿिए खां मुख़्तलिफ़, हिक अखि ॿिए खां ज़्यादा कमज़ोर, लटा कपिड़ा सभिनी खे खुथल कोन, अलबत्ता पुराणी वज़कता जा, कमीसूं ऐं हेठि जो लटो हर जुमे ते बदिलाईंदा हुआ, लेकिन कोट ऐं मथे जी पोशाक खे हथु न लाताऊं। कन जा कोट तॾहिं जा हुआ जॾहिं हू नवां सूबेदार भर्ती थिया हुआ। कन रिटायर थियण खां थोरो अॻु सिबाया हुआ। कन जे कोटनि खे एॾो अरसो गुज़री चुको हो जो ख़ुदि मालिकनि खे बि यादि कोन हो त हिननि कॾहिं ऐं कंहिंखां ठाराया। के कोट त एतिरो पुराणा थिए लॻा जो उन्हनि जी असली रंग
ज़माना थिया जो फिटी चुको हो, उन्हनि जो असली रंग ज़माना थिया जो फिटी चुको हो ऐं इस्तेमालु थी थी कपिड़ो बि गाठ करे वियो हुयुनि। कालर ऐं कफ़न ते घणो करे धारियूं चतियूं पियल हुयूं। बूट सभिनी खे अंग्रेज़ी नमूने जा हुआ, पर अहिड़ा ओल्ड मॉडल जिन खे नई पोश त जॾहिं खां सांभर में आई हुई तॾहिं खां बाज़ार में विकामंदो कोन ॾिठो हो। कन जा मुंहं थुल्हा बुलटाक जहिड़ा बदज़ेबा, जन खे परियनि मुड़सनि गरगा बि सॼो थिए। कन जी टो सनी के कहन सां ॿधल त के कहन जे बजाए क्लिप सां बंदि थियल। कन खे कारो पेटेंट पंप जंहिंजो बि बो उॾी वियल, त रोगन जूं बि चतियूं चतियूं लथल। कन खे लांग बूट थुल्हे चमड़े जा, न बल्कि गिलेस्केट जा, जेके जॾहिं ख़रीद थियल हुआ तॾहिं त ॾाढा नरम जहिड़ा रेशम हुआ, लेकिन हाणे अयामन पुॼाणा घणे क़दुरु सख़्तु थी विया हुआ ऐं किथां किथां मोचीअ जा मोटा टोपा बि ॾिनल हुयनि। बहरहाल नमूना मुख़्तलिफ़, लेकिन सभई हिक जहिड़ा रसीदा ऐं सर्द गरम चशीदा, ऐं हाल में बि हिक ॿिए खां को थोरो कस कसर, याने न सफ़ाई न रंग रोगन। कन त सॼी उमिरि में रंग जो मुंहुं न ॾिठो हो, ऐं कन खे जेकॾहिं हिकु अधु दफ़ो नसीबु थियो त बि उन ई ज़माने में जॾहिं कोबरा पॉलिश अञा नई नई कराचीअ जी मार्केट में आई हुई, जंहिंजे चौकुंडनि शीशनि ते लिखियलु हूंदो हो मेड इन इंग्लैंड। ख़ैर उहो त थियो मामिलो पहर पोशाक जो, जंहिंजो ओनू जवान कनि। ही वीचारा उमिरि जे शाम में कहिड़ा वेठा ठठ ठांगर कनि। मिड़ई थियो खेनि अंगु ढकणो। उन वॾ जुगाइनि बुज़ुर्गनि जा जिस्म त झूर हुआ, लेकिन संदन मुंहं जी तख़्ती बि अहिड़ो बदिलजी वई हुई जो चिताए ॾिसण खां पोइ बि पतो कोन पवंदो हो त जवानीअ में नको नक्शो ऐं ख़त ख़ाल कहिड़ो हुअनि। सॼो मुंहुं घुंज घुंज खल खे कुदरती रोगन जेको नरम ऐं चमकदार कयूं बीठो हूंदो आहे, सो कन अयामन खां ख़तमु थी चुको हो ऐं हाणे खल सुकी उबड़ठ थी पई हुई। मसाम बि कॾहिं जा बंदि थी चुका हुआ, जंहिं करे सर्दियुनि में मुंहं खे जेको तेल लाहींदा हुआ उहो जज़ब थी कोन सघंदो हो ऐं हमेशह पियो संदन मुंहं ते झरकंदो हो। अखियूं ऐनक जे अंदरां ईअं थिए लॻियूं ॼण कॾहिं उन्हनि में न ओजर हो, न नूर ऐं न नज़र, जहिड़ियूं मुर्दियूं ॼण कंहिं साह निकितल माण्हूअ जूं आहिनि, वीरान अछियूं ऐं भवाइतियूं। संदन सुहारियुनि ऐं मथे जे वारनि खे बि को शेप कोन हो। जन खे ॾाढ़ियूं हुयूं उन्हनि जी बि सुध कान थिए पई त असुल में हिननि जी तबियत कहिड़ीअ कट ते हिरियल आहे। ऐं जन ते साफ़ी घुमियल हुई, तन जा वार बि हमेशह खल खां ॿाहिरि पिया ॾिसबा हुआ त कर कढियो बीठा आहिनि। उमिरि में बि उन्हनि बुज़ुर्गनि जे को ज़्यादा फ़र्क़ु कोन हो, को साल अधु हेॾे होॾे, वरना घणो करे सभई यकसना। जॾहिं मोलो मुसाफ़िर ख़ानो ठहियो पियो उन वक़्तु कंहिंखे शायदि रेख थिए लथी, जॾहिं पोर्ट ट्रस्ट वारी जाइ जुड़ी बीठी हुई, तॾहिं कंहिं स्कूल में 7हों दर्जो पास कयो। जॾहिं बंदर रोड वारो ट्राम पटो निकितो ऐं ट्रामूं घोड़नि ते हलणु शुरू थियूं, को उन वक़्तु कच्छ बालिग हो। झूना मार्केट ऐं खॾे जे विच में जेके पाड़ा आहिनि से अञा ठहिया ई कोन हुआ, त को उन वक़्तु ॾाढ़ीअ मुछुनि जे सावक में हो। लॉरेंस रोड वारी एडिल जी डेंशा हॉस्पिटल जा अञा खॾा थे खयां जो कंहिं मस पाकी खई हुई। मतिलबु त उहे सभई सूरतूं उन ई तूर जूं हुयूं जेको अंग्रेज़नि जे अचण खां पोइ सुत थी माउनि जे पेट मां निकितो हो। मज़ा कंहिंखे मेरिट रोड ते लोह जो दुकानु हो, कंहिंमें हाणे संदसि पोटो विहंदो हो, जंहिंमें हाणे संदसि पोटो विहंदो हो। को बेल्जिमी शीशे जो वापारी हो, लेकिन तक़रीबन 20 सालनि खां सॼो माल मिल्कियत पुटनि में विराए पाण धंधो छॾे घर में अलाह अलाह करे रहियो हो। कंहिं सिंध मदरसतुल इस्लाम जी मास्तरीअ तां मुदत थी जो पेंशन वरिती हुई। कंहिंखे पुलिस जी सुप्रिटेंडेंटीअ तां रिटायर के 25 साल थी चुका हुआ। को जवानीअ में फ़ौज अंदरि मेजर सूबेदार हो
ऐं पहिरीं लाम खां अॻु ई पाण अनफिट कराए अची घर वेही रहियो हो। कंहिंखे असुल त कपह जो वॾो धंधो हो ऐं शुरू में रालीअ वारनि सां बि भाईवारी हुयसि, लेकिन पोइ सटा हणंदे खुटी पियो ऐं बसि एतिरो बचायो हुआईं जंहिंमां मरंदीअ ताईं लोलो मखे खाए। उन्हनि मां पुलिस सूबेदार बि रही चुको हो ऐं उन ई सुपरिटेंडेंट जे हेठां रही चुको हो, जेको हाणे साणनि गॾु बेंचुनि ते वेठो थिए। हिन वक़्तु सभु हिकु जहिड़ा हुआ, मंझंदि को बि फ़र्क़ु कोन हो। उन्हनि परियनि मुड़ुसनि में हिकु ॿ मेमण बि हुआ, जिन खे कंहिं ज़माने में सदर बाज़ार अंदरि वॾियूं छापां हुयूं ऐं हिननि सिंध जे ज़मींदारनि खे जेको ओधर ते माल ॾिनो उन जा पैसा वसूल थी कोन सघिया, जंहिं करे पाण कर्ज़ी थी आख़िर में ॾेवालो ॾेई वेठा हुआ ऐं उन्हनि खंदनि जूं बंदियूं ऐं लिखी ॾिनल परमज़री नोट अगरचे मदी ख़ारिज हुआ, लेकिन बतौर यादगार अञा बि सांढियो थिया आया। हाणे फ़क़ति एतिरो हुयुनि जो मानीअ टुकुर पूरो करे सघिया थे। पहिरीं लड़ाई 1914 ईस्वी खां 1918 ईस्वी, पहिरीं जंग अज़ीम। लड़ाईअ खे लाम सॾियो वेंदो हो। उन्हनि वॾ जुगाइनि जे हिक ॿिए सां ॾाढी मुहबत ऐं ख़ातिरी हुई ऐं हिक ॿिए जी ॾाढी इज़त कंदा हुआ ऐं हिक ॿिए खे जॾहिं मुखातिबु कंदा हुआ त असली उहिदे जे लिहाज़ सां, यानी सेठ साहिबु, मास्तर साहिबु, सुपरिटेंडेंट साहिबु, सूबेदार साहिबु, मेजर साहिबु, सरदार साहिबु, ख़ान साहिबु, उहो तख़ाबु हिननि खे हर वक़्तु पंहिंजे इक़बाल मंदीअ वारो ज़मानो यादि ॾियारे सुरूर पहुचाईंदो रहियो थे। असां सवाइ वॾी ॻाल्हि उहा हुई त रिटायर थियण या धंधनि बंदि थी वञण बाद जेको मंझंदि अहसास कमतरी पैदा थियो, सो बि उन ई तर्ज़ तख़ातुब सां ज़ाइल थी वियो थिए, छाकाणि त अञा बि हू पंहिंजनि असलूकनि उहिदनि ऐं मनसबनि जे लिहाज़ सां मुखातिबु कया थी विया। हासिल मतिलबु उहो त हिन अजीब ग़रीब संगत में ऐं परियनि मुड़ुसनि जे उन ई रंगारंगी मजमूए में सभिनी क़िस्मनि जा माण्हू हुआ, सभई तजुर्बे जा साहिब, सभई पढ़ियल कढ़ियल ऐं मिड़नी ज़मानो एतिरो तवील गुज़ारे पार कयो हो जो खेनि पंहिंजे अकुल जे पुख़्तगीअ ते पूरो भांवर हो। एतिरो एतमाद ऐं यकीन जेॾो खेनि उन अफ्रीकी चिबिरे जे मौजूदु हुजण ते हो, जेको ख़ान थोरो फ़ासिले ते ज़ू में हिकु वॾे पिंजरे अंदरि बंदि हो ऐं जंहिंजो आवाज़ पंहिंजे वेठे ताईं उहे बुज़ुर्ग 5-10 दफ़ा रोज़ु ॿुधंदा हुआ। भले कि हिकु ॿ दफ़ो त सभिनी सलाह करे गॾिजी वञी उनखे ॾिठो बि हो। एॾे ज़ौक़ ऐं हुज़ूर क़ल्ब सां ॼण ॿिन्हिनि धुरियुनि में को रूहानी तालुक़ आहे। अफ्रीकी चिबिरो अजीबो ग़रीब कंध हेठि हर वक़्तु अखियूं बंदि ॼण कंहिं वॾे मसइले खे हल करण में लॻो पियो आहे। मथो वॾो, जंहिंमें गुमान पिए थियो त वॾे जुग जो आहे, तंहिं करे तजुर्बो बि ओॾो ई हूंदुसि। कॾहिं कॾहिं फ़िक्रात मां जॾहिं कंधु मथे खणी अखियूं खोले ॾाढियां वठी थे कयाई गुरुड़ 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 गुरुड़, तॾहिं न छड़ो ज़ूअ जे सभिनी रहाकुनि जा कन खड़ा थी विया थे, बल्कि असांजे हिननि परियनि मुड़ुसनि बि घड़ी खन लाइ ज़ेरे बहस मसइले खे नज़रअंदाज़ करे ओॾां तवजो कयो थे। सभई साहिब दर हक़ीक़त सवाइ उन्हनि चंद बुज़ुर्गनि जे जेके मंझंदि ताईं बि ज़रूरी हाजतुनि खां फ़ारिग़ थी न सघंदा हुआ, बाक़ी सभु घर में थोरो वक़्तु गुज़ारींदा हुआ, छाकाणि त खेनि घर में का बि दिलचस्पी कान हुई। उहा ॿी ॻाल्हि हुई त घर वारा बि खेनि पाण ते बार सम्झी हमेशह पिया संदनि साम्हूं अचण खां नटाईंदा ऐं कीॿाईंदा हुआ। हू सवेरो निकिरी वञी फुटपाथुनि जे उन्हनि बेंचुनि ते वेही रहंदा हुआ जेके वॾनि वणनि जे छांवरे हेठि पयूं हूंदियूं हुयूं ऐं मंझंदि ताईं वेठा ख़ुदा जे जहान जो रंग ॾिसंदा ऐं दिलि विंदराईंदा हुआ। अहिड़ियूं बेंचूं के सईद मंज़िल वटि पियल आहिनि, के मामा पारसी गर्ल्स स्कूल जे साम्हूं, त के जानवरनि जी इस्पताल जे क़रीब, के साहिब वरी सदर में कंहिं दुकान जे वधावड़नि ते वेहक रखी पिया विंदर कंदा हुआ। उन्हनि सभिनी खे हलंदड़ ज़माने जी दिलचस्प वाक्यनि सां बि दिलचस्पी हूंदी हुई, लेकिन अहिड़नि वाक्यनि खे मालूम करण लाइ हू अख़बार कोन ख़रीद कंदा हुआ, बल्कि उन ई अख़बार मां
ॾॿीअ अख सां ॾिसी कमु कढी वठंदा हुआ, जंहिंखे साॻीअ बेंच ते पासे में वेठल को अख़बारी शौक़ीन पियो गौर सां पढ़ंदो हो। या कन खे सदर जे एल्फिंस्टन स्ट्रीट में दुकाननि जे उन्हनि वधावड़नि ते वेठे वेठे ई वॾा वॾा वाक़िया लंघींदड़ पाईंदड़ खां मालूम थी वेंदा हुआ। शाम जो जॾहिं सॼी संगत गॾु थींदी हुई तॾहिं उन्हनि वाक़िअनि ते पंहिंजे अकुल ऐं वसी तजुर्बनि जी रोशनीअ में वेही गौर कंदा हुआ ऐं आख़िर में घणो करे मुतफ़िक़ा राय थी उथंदा हुआ। हिक हथ खे कॾहिं कॾहिं इख़्तिलाफ़ राय बि थी पवंदो हो, जंहिं लाइ वटनि कई दलील हूंदा हुआ ऐं अॻु में बि हू केतिरनि ई वाक़िअनि खे साॻियनि दलीलनि जी कसोटीअ ते परखे चुका हुआ। पर मौजूदा दौर जे वाक़िअनि ते खेनि तवजो ॾियण जो घटि मौक़ो मिलंदो हो। हिननि वटि त गुज़िरियल ज़माननि जा ई एतिरा दास्तान सांडियल हुआ जो जॾहिं का ॻाल्हि अची निकिरंदी त हर को पियो कंदो, हाओ साईं हाओ, काॾे उहे ज़माना, काॾे ही, उहे माण्हू ई मरी विया, मिड़े कादर जी कुदरत आहे, हाय हाय। हर कंहिं जे ज़हन में पुराणे ज़माने जा नक्श उभरी ईंदा। उन वक़्तु घड़ीअ खन लाइ माठ थी वेंदी। हर को कंध हेठि करे गहरीअ सोच में पइजी वेंदो। जॾहिं ओचितो साम्हूं अफ्रीकी ढोल चिबिरो वठी कंदो गुरुड़ गुरुड़ गुरुड़, उन वक़्तु संदन कंध धीरे धीरे मथे थियण शुरू थींदा, ॼण ओचितो खेनि कंहिं धूंधाड़े निंड मां उथारियो। कन खां थधा शुकारा निकिरी वेंदा के पंहिंजे आहुनि खे वात ते आणे वरी खाई वेंदा। कन वीचारनि खां त बेअख्तियार निकिरी वेंदो, एसपी साहब छा कजे, ही ॾींहं बि पाण खे ॾिसणा पिया। दरअसल उन्हनि बुज़ुर्गनि जूं उमिरियूं ज़रूरत खां ज़्यादा तजावुज़ करे चुकियूं हुयूं ऐं का बि ॻाल्हि जॾहिं हद खां टपी वेंदी आहे तॾहिं उहा गैर तबई थी पवंदी आहे। सो ही परियां मुड़ुस बि हाणे उन ई गैर तबई दौर मां गुज़री रहिया हुआ ऐं उहो ई दौरु आहे जंहिंमें पंहिंजा बि कक त पराया बि बेज़ार हूंदा आहिनि। असांजे खान वॾे राणी बाग घुमंदे ज़ू मां थींदे उन ई अफ्रीकी चिबिरे खे तजुब मां ॾिसंदे जॾहिं हिननि बुज़ुर्गनि सां अची चार चश्मी कई, उन वक़्तु सभिनी ते इस्तग़राक जो आलम हो। कण जा कंध हेठि, कण जूं अखियूं बंदि, को आहिस्ते झूटियो थिए ऐं साम्हूं वारी बेंच ते जेके टे ॼणा वेठा हुआ उन्हनि मां ॿ मथे खे हथ ॾेयूं कंहिं वॾी फ़िक्रात में महू हुआ। मायूसी, ऊंदहि, यास, हसरत, तलख़ी, कुरख़्तगी, बेज़ारी ऐं आख़िर में सर्द आहूं, थधा शुकारा ऐं हाय वाय, उहे उन ई माहौल जा मुख़्तलिफ़ उनवान हुआ। जंहिंखे खान वॾे वञी ॾिठो, खान वॾे उन सॼे मज़कूर जो जाइज़ो वठी सभ खां पहिरियों त उन्हनि बुज़ुर्गनि जे बेनाम मजलिस खे नालो ॾिनो, मजलिस मुहक़क़ीन। असांखे जॾहिं सुध पई तॾहिं पुछियोसीं, खान वॾा उहो नालो छो? खान जेके दलील ॾिना से बराबरि दिलि सां ठहकी आया। वाक़ई उहे सभई मुहक़क़ हुआ। जॾहिं को बि मसइलो दरपेश थियो थिए उन वक़्तु हर हिकु एॾी अथॉरिटेटिव नमूने सां बहस ते कयो ॼण उन ई ख़ासि मौज़ूअ ते हिन सॼी ज़िंदगी पे तहक़ीक़ कई आहे ऐं संदसि कौल हिन वक़्तु सनद जी हैसियत रखे थो। मुस्तक़िल तरह जॾहिं खान वॾे उन ई मजलिस में अचणु वञणु शुरू कयो तॾहिं माहौल में वॾी तब्दीली अची वई। सभ खां पहिरियों लतीफ़ा ॿुधाए उन्हनि बुज़ुर्गनि जे रगुनि में नऊं साहु खान विधो। सुकल जिस्मनि में जान उन खां पोइ आई, तबियतुनि ते चढ़ी वियल कट उन ई बाद ई लथी। दिमाग़नि ते जेको शुकुर ऐं दिलियुनि ते जेका गुनूदगी हुई उहा तॾहिं लथी जॾहिं खान कौल अक़वाल ॿुधाइण ऐं मिसाली मिसरा बेत ऐं ॾोहीड़ा ॾियणु शुरू कया। ज़हननि में शुगुफ़्तगी तॾहिं आई जॾहिं खान वॾे जा दिलचस्प फ़िक्रा ऐं नंढड़ा नुक़्ता लफ़्ज़नि जूं मज़ेदार मानाऊं पढ़ींदा टहकनि टहकड़नि जे झोलीअ में झूटा खाईंदा फ़िज़ा में मुंतशिर थिया। उन ई खां पोइ माज़ीअ जे अंधोनाक यादुनि जो नक्श दिमाग़नि तां मिटिजणु लॻो। रूह में शुगुफ़्तगी अची वई, जिस्म तवानाई महसूसु कई ऐं गुफ़्तगूअ जा न फ़क़ति मौज़ू बदिलिया ऐं उनवाननि जो दाइरो वसी थी वियो, बल्कि उन्हनि में इंड लठ जहिड़ा रंग भरिजी विया। खान वॾो गोया सभिनी खे माज़ीअ जे ऊंदाहनि गारनि मां जिते फ़क़ति चिबिरनि जा घर चमड़नि जूं विठियूं ऐं उन्हनि जूं
वेहका हुयूं कढी ज़ोरीअ ॿाहिरि झटे ऐं रौनकां अञा बाक़ी हुयूं। झटे आयो जिते हाणे रोशनी हुई, ताज़ी हवा हुई, उन खां वधि त ज़िंदगी ऐं ज़िंदगीअ जूं घणियूं ई रानायूं ऐं रौनकां अञा बाक़ी हुयूं। उन वक़्तु सभिनी ईअं महसूसु कयो जीअं को निटाण उस मां निकिरी अची पाछे में पियो कंहिं वॾे वण जे छांवरे हेठि, जिते थधिकार हुजे ऐं थधी हीर पई हुले, जिते रग रग ठरी पवे ऐं लूंहं लूंहं में ललकार अची वञे, ॼण सॼी मन जी मूंझ लही पवे ऐं मसइलनि ते मंझंदि डिस्कशन थियणु लॻो। सियासी मामला, इंटरनेशनल मसइला, मुल्की ॻाल्हियूं, मज़हबी ऐं शरई मसइला, न फ़क़ति इस्लामी बल्कि ग़ैर इस्लामी मज़हबनि ते बि टेका टपणी थियणु लॻी। मुस्लमाननि जे 72 फ़िरक़नि जा इख़्तिलाफ़ ऐं 72 फ़िरक़नि जा इख़्तिलाफ़ बि साम्हूं अची विया। सुन्नी शियनि जे इख़्तिलाफ़नि ऐं ख़िलाफ़त राशिदा जे चूंडुनि में थियल घोबियुनि ते पिणु इज़हार ख़्यालु थियणु लॻो। मज़हबी मामलनि ते ज़्यादातर रिटायर थियल पुलिस जो सुप्रिटेंडेंट त तफ़सीली ऐं यकीनी बहस कंदो हो। ख़ान वॾो चवंदो हो, मियां असामुद्दीन शाह साईं, SP साहिबु ॼण शरीयत जो साहिबु पियो मालूम थिए। भांइजे पियो त सॼी ज़िंदगी पुलिस खाते में नौकिरी कान कई अथसि, बल्कि मौलवी साहिबु हमायून जी शागिर्दीअ में रहियो आहे। गढ़ी यासीन जो बुज़ुर्ग आलिम बाअमल आहे किथां जो, हाओ पंजाबी आहे। तॾहिं त हाओ यार सच थो चई, रिटायर करण बाद हक़ ते दीन जो माहिर ऐं इस्लाम जो मुबलिग थी पियो आहे। ख़ान वॾो चवंदो हो त ईमान, ईमानदारी, हक़ ऐं इंसाफ़ जे सिलसिले में आगा मुंहिंजा उहे आयतूं ऐं हदीसां बयानु कंदो आहे जो चई खणी बसि कर। असांजो मौलवी मोहम्मद कासिम साहिबु खे यादि हुजनि त ठहियो, ॿिए खे कहिड़ी मजाल आहे। कासिम साहिबु गढ़ी यासन जो बुज़ुर्ग आलिम बाअमल। ईमानदारी ऐं SP, हाओ तॾहिं त हैरत वठंदी आहे। पर मियां हसामुद्दीन शाह साईं ख़ान साहिबु सिंध मदरसे जो रिटायर मास्तर मुंहं ते चई ॾींदो अथसि, भोगन में त 7 कुआ खाई हाणे ॿिली हज चढ़ी आहे। याने आगा साईं कहबा चूं पेर शूद पेशा कुंद दलाली। वॾो टहक ॾेई ख़ान वॾो खिली वेहंदो ऐं चवंदो हो त दरअसल रिटायर्ड सब इंस्पेक्टर संदसि अफ़ालनि खे चङो सुञाणंदो आहे। कॾहिं कॾहिं खेसि ग़ैर हाज़िर ॾिसी खुली पवंदो आहे। अलाह जो शान आहे यर, हाणे तो ईमानदारीअ जूं ॻाल्हियूं करे छॾियईं मोह कुकड़ बि कीन। असुल में त गुजरांवाला जो चक नंबर 110 जो मामूली माण्हू हो। ख़ान चवंदो हो त असां खांसि पुछंदा आहियूं त भला ही पाण खे 7 पुश्तियो ख़ानदान छो थो सॾाए। चए अहिड़ो मामूली माण्हू हो। सूबेदार खिली चवंदो आहे त ख़ान वॾा, समय सटे खां औरते जेको टपंदो आहे सो यकदमि सैयद थी पवंदो आहे। ॿुधो कोन अथव जो सियाणा चई विया आहिनि, गुलागर अर्ज़ा शूद अमसाल सैयद मेशूम। सूबेदार त हिन जी सवान उमिरी बयानु कंदे कंदे वञी शह में पवंदो आहे। चए मौलवी साहिब जो भलो थिए जंहिं पाण सां पंजाबी आणे सिंध वेचारीअ में कठा कया। हेड कांस्टेबल मां वञी SP थियो, सॼी ज़िंदगी ग़रीबनि जो हक़ खाईंदो रहियो। हाओ भाऊ चुरंदे आउठ कान छॾियईं, चुरंदे आइठ कान छॾियईं, हाणी बणियो आहे मौलवी तॾहिं त ऋण ॿारे छॾियईं, कंहिंजे हड़ में पाई बि न छॾियईं। ख़ान वॾो चवंदो हो त जॾहिं ॿिए ॾींहं ते असां खेसि परे खां ईंदो ॾिसंदा आहियूं, तॾहिं अची सूबेदार साहिब वारियूं ॻाल्हियूं यादि पवंदियूं आहिनि ऐं दिलि में पिया खिलंदा आहियूं। अहिड़ीअ तरह उन ई मजलिस में शेरो सुखन जो चर्चो बि ख़ान वॾे जी शिरकत बाद ई पैदा थियो। हिन ई अची बैतनि, कलामनि, ॾोहीड़नि ऐं मिसाली शहरनि जी इब्तिदा कई। ख़ान वॾो जॾहिं खिलंदो हो तॾहिं ॿुधाईंदो हो त सदर वारे मेमण सेठ, मेरठ रोड वारे बोहरी वापारीअ, जूना मार्केट वारे खोजे ऐं जमशेद कॉलोनीअ वारे पारसी साहिब ते शहरनि जो को बि असरु कोन थो थिए। मरहूम चवंदो हो त
खेनि हज़ार दफ़ा वर वर ॾेई माना सम्झाइजे थी, उन हूंदे बि संदन दिमाग़ में कान थी विए। मेमण सेठ आख़िर में चवंदो आहे, करो बाबा, पान खे माफ़ कजो, पान खे मग़ज़ में नथो वेहे। ख़ैर उहा ॿी ॻाल्हि हुई त उहे चारई बुज़ुर्ग उन्हनि क़ौमुनि मां हुआ जन वटि शहरो सुखन जो खानो ई ख़ाली थींदो आहे, वरना ॿी हालत में ख़ान वॾे जे अचु वञु बाद उन समूरी संगत जे माहौल में हिकु ताज़गी ऐं रौनक ज़रूरु अची वई हुई। केतिरनि बुज़ुर्गनि खे त पंहिंजी जवानीअ जा के रंगीन ऐं अलड़ हादसा पिणु दिलि ते तरी आया, जंहिंजे करे संदन सुकी वियल रगुनि में हेकर नई सिर साहु पइजी वियो। बदन में उन्हनि यादुनि सबबि सीसराटियूं उभरण लॻियूं ऐं ॼणु खेनि कंहिं कितकाड़ी ॾेई वरिती। अॻु फ़क़ति हिक ॿिए जो लिहाज़ ऐं इज़त कंदा हुआ, लेकिन हाणे जो मंझंदि रूह असरे नो रवानी अख़्तियार कई त थोरा बेतकल्लुफ़ थी हिक ॿिए सां चर्चा भोग बि करण लॻा। खेनि बि केतिरा नुक़्ता ऐं लतीफ़ा अची यादि पिया जेके सालनि खां वठी संदन यादनि जे दफ़्तर में ईअं कुंडाइता थी विया हुआ जीअं सरकारी ऑफ़िसुनि में बेवान जूं लिख पढ़ियूं हज़ारनि फाइलनि जे बोझ हेठि दॿिजी वेंदियूं आहिनि। माज़ीअ जूं यादगिरियूं खेनि हाणे बि ईंदियूं हुयूं, लेकिन फ़क़ति उन वक़्तु जॾहिं को बहस छिड़ी पवंदो हो ऐं खेनि पंहिंजनि तजुर्बनि जा दलील पेश करणा पवंदा हुआ या मिसालनि सां वाक़िए जी ताईद या तरदीद करणी पवंदी हुई, वरना हूअं समूरो वक़्तु खिल चर्चो भोग शोग ऐं ठड़ो ठकाव पियो हलंदो हो। कॾहिं कॾहिं त अची रौशे ते चढ़ंदा हुआ त ख़ान वॾे जे कौल मुताबिक़ सुप्रीडेंट साहब जूं झोणियूं लाहे छॾींदा हुआ। हर का लाहिणी पई मथसि लहंदी हुई, को चवंदो झवण छंछरी लाहिण छोॾा लाहिण। अदा तॾहिं त सियाणनि चयो आहे त पंजाबी एक त ॾूं करे भाए, जे होन ॾूं त ही झुगा ऐं तूं। टहक निकिरी वेंदा, घणी घणी ताईं वरी उन मिसाल जी नोयत ऐं शान जी नोयत नुज़ूल ते पियो बहस हलंदो। मिसाल पिया ॾिबा ऐं तजुर्बा पिया बयान थींदा। कंहिंखे वरी फ़ारसीअ जो मिसाल यादि ईंदो, सुप्रीडेंट साहब ॾे मुंहुं करे चवंदो, हा ख़ान साहब ही कीअं? चश्मे नेकी मदारे वारो पहाको। उन ते ख़ान वॾो वरी लफ़्ज़नि जी तश्कील जूं मोशगाफ़ियूं करणु लॻंदो हो, चवंदो हो पंजाबी पंज आबी। ॿिया वरी ठहकड़ो ॾेई चवंदा हुआ, हाओ बराबरि ख़ान वॾे। हिकु ॾींहुं उहो बि ॿुधायो त जॾहिं हिन उन ई लफ़्ज़ जी मजलिस में तशरीह ते कई, तॾहिं सिंध मदरसे जे रिटायर मास्तर हिकु फ़ारसी शहर बि पढ़ियो हो, यादि न आहे, पर उन में यक आबेंद ऐं पंज आबेंद जा लफ़्ज़ हुआ। उते आगा बदरुद्दीन पुछंदो हुयुसि त बाबा साईं, पोइ कुझु जनाब SP साहब खे ख़्यालु थींदो आहे? ख़ान वॾो मुश्की ॾाढियूं माना खेज़ निगाहूं पुट ॾे खणी चवंदो हो, आगा ॾाढा ज़ोरावर आहियो। ख़ैर कॾहिं कॾहिं चर्चो चोट बि चढ़ी वेंदो हो, पर दिलि में कंहिंखे कोन थींदो हो, ॿी वाह बि त कान हुयनि, तंहिं करे हिक ॿिए खां कावड़ जी जुदा थियणु संदन लाइ ॾाढो मुश्किल हो। जेको उतां छिॼे त ॿियो केरु खेसि पाण वटि विहणु ॾींदो? घर वारा त अॻ ई मंझान बेज़ार हुआ। सभिनी लाइ जाइ पनाह फ़क़ति राणी बाग जो उहो हिसो हो, जिते मालनि जी महिरबानीअ सां खेनि बेंचूं हिक ॿिए सां लॻोलॻ पइजी मिलियूं हुयूं। ख़ान वॾे जी शिरकत खां पोइ सभई घणो करे बहारीअ में हूंदा हुआ। हर को खिली ॻाल्हाए ख़ुशि थी घरनि ॾांहुं पियो मोटंदो हो। उन ई ॾींहुं अलबत्ता सभिनी जा कंध वरी झुकी वेंदा हुआ ऐं ॿीहर मथनि उहा साॻी गनूदगी ऊंदहि आलाम छाइजी वेंदो हो, जेको ख़ान वॾे जी शिरकत खां अॻु दाइमी तरह मथनि मुसलत रहंदो हो, जॾहिं संदन को संगती हज़रत इज़राइल जी झट में अची वेंदो हो। उमिरियूं सभिनि जूं उन ई कड़ीअ ते आयल हुयूं, जिते मौत खे बीमारीअ या कंहिं ॿिए सबबु असबाब जो इंतज़ारु करणो न पवंदो आहे। बसि ओचितो ऐं अणपुछो सट लॻी, दम निकितो ऐं जनाज़ो क़ब्रस्तान तरफ़ रुजू थियो। तंहिं करे खेनि उहा सुधी न पवंदी हुई त को बीमार आहे या उन जी हालति ख़राबु आहे। अॼु शाम जो गॾु हो, राति जो सट आई, सुबुह जो ॼण हमरा हुयो ई कोन।
5-6 ॾींहंनि जे मुसलसल ग़ैर हाज़िरीअ बाद ख़ुदि ई सम्झी वेंदा हुआ त लाशक त रब ॾे राही थियो। हिक ॿिए जे घरनि में वञी हिक ॿिए सां मिलण जो, मिज़ाज पुरसीअ जो, हाल अहवाल जाचण जो मंझंदि शुरूअ खां वठी दस्तूर कोन हो, छाकाणि त हर को पंहिंजे दोस्तनि खे घर में आणण खां पियो नटाईंदो ऐं कीॿाईंदो हो। उन में घर वारा नाराज़ थींदा हुआ। नौजवान नुहर त भुणका ॾींदियूं वतंदियूं हुयूं, आया थी मारिया ॼणो हचाऊं आहिनि। शुरूअ में हिक हद खे जॾहिं अहिड़ो तजुर्बो थियो तॾहिं बाद सभु कंहिं पंहिंजी राहो रस्म ऐं दोस्तीअ खे राणी बाग ताईं महदूद करे छॾियो। उहो बि हिकु मुख्य सबबु हो जो खेनि पंहिंजे संगतीअ जे हालाणे जी बर वक़्तु ख़बर पइजी न सघंदी हुई। अहिड़े हादसे खां पोइ 2-3 ॾींहं मुसलसल ख़ौफ़, हिरास ऐं मायूसीअ जो वायुमंडल पैदा थी पवंदो ऐं ॿियनि मौज़ूअनि खां हटी फ़क़ति इबरत पैदा कंदड़ उनवाननि ऐं सबक़ आमोज़ सुर्ख़ियुनि ते थोरी गुफ़्तगू थींदी हुई, जंहिंमें पिणु रिटायर सुप्रीडेंट साहिबु सभिनी खां ज़्यादा हिसो वठंदो हो। सोणा ऐमाल, फ़ानी दुनिया, मुनकर नकीर, अमलनि जा दफ़्तर, फ़ना ऐं बका, रोज़ो, निमाज़, फ़राइज़ ऐं सुनतूं, ईमान, ईमानदारी, मज़लूमनि जी दादरसी ऐं यतीमनि जो ख़्यालु रखणु, गुनाह, सवाब, पुलसरात, रोज़े क़यामत, उन्हनि मौज़ूअनि ते हू मालूमात अफ़ज़ा ऐं निहायत मुस्तनिद ऐं मुदलिल यानी आयतुनि में हदीसुनि जे पहिरे हेठि वाइज़ाना रंग में तक़रीर कंदो हुयो। जंहिं वक़्तु उहे नसीहत जा नुक़्ता ॿुधी ॿिया सभु थधा शुकारा ॾियणु शुरू कंदा हुआ, उन वक़्तु रिटायर्ड सूबेदार, जंहिंखे दावा हुई त हिन SP साहिब जे मातहत घणो वक़्तु गुज़ारियो आहे, खेसि ॾॿी अख सां ॾिसी मुंहुं खणी ॿिए पासे कंदो। उन ई वक़्तु ई अफ्रीकी ढोल चिबरे जो आवाज़ु ईंदो हो त घुरण घुरण घुरण, लेकिन उन ई मौक़े ते ईअं पियो मालूम थींदो त संदसि आवाज़ में ॼणु तलख़ी आहे, जेका हिकारत ऐं नफ़रत जे वक़्तु सभु कंहिंजे आवाज़ में पैदा थी पवंदी आहे। उहा परियनि मुड़सनि जी कचहरी जंहिं ते ख़ान वॾे नालो रखियो हो, मजलिस मुहक़क़ीन सालनि जा साल हली ऐं जेतिरो वक़्तु ख़ान वॾो कराचीअ में रहंदो हो, शाम जो अक्सर वञी उन में शरीक थींदो हो। हक़ीक़त में राणी बाग, पोइ गांधी गार्डन, हाणे जिना गार्डन, हिन खां पोइ अलाए छा, का ॿाहिरि ख़ान वॾो उनखे मशहूरु कयो, वरना उन ई मजलिस मां ख़्वाह उन जी इफ़ादियत मां ॿियो को बि वाक़िफ़ु कोन हो। ख़ान वॾे खे बि अॼु विसाल खे तक़रीबन 1.5 साल थी वियो। ख़बर न आहे त उन ई मजलिस मुहक़क़ीन जो हाल हाणे कहिड़ो हूंदो। केतिरनि मुहक़क़नि राह रबानी वरिती ऐं बाक़ी केतिरा वञी रहिया आहिनि। ख़ान वॾे खे पंहिंजे ॿिनि फर्ज़ंदनि सां ॾाढी मुहबत हुई। पुट त ॿियनि खे बि प्यारा थियनि था, लेकिन ख़ान वॾे जी मुहबत में दोस्तीअ वारो दम हो। हू पंहिंजे पुटनि खे पंहिंजो संगती, दोस्त, हमदम ऐं मुहरम राज़ बि सम्झंदो हो। हू पुटनि ते मफ़्तून हो ऐं पुट हिन ते घोर पिया थींदा हुआ। ख़ान वॾो वेठो हूंदो, परे खां आगा बदरुद्दीन ख़ान कंध हेठि कयूं पंहिंजे मख़सूस अंदाज़ में आहिस्ते आहिस्ते झूलंदो ऐं झूमंदो ईअं पियो ईंदो ॼणु मैखाने मां प्याला पियूं पुर थियो अचे थो। ख़ान जी निगाह मथसि हूंदी, ख़ान ईअं वेठो ॾिसंदो जीअं आशिक़ पंहिंजे माशूक़ जे क़दम क़दम में अखियूं विझी वेहंदो आहे। संदसि चहिरे ते ख़ुशी, मुसरत ऐं इत्मीनान जा आसार नमूदार थी ईंदा ऐं वेठो ॾिसंदो बि ऐं मुश्कंदो बि। तेसीं अखियूं ओॾां हूंदियूं जेसीं आगा बदरुद्दीन सलाम करे वटसि अची वेहंदो। अचण साण पुछंदुसि, बदरुद्दीन ख़ान ख़ुशि आहियो न साईं? ॿियो मिड़े ख़ैरु आहे न? भला शुकुरु थियो, लख भलायूं अलाह जूं। सदरुद्दीन ख़ान ईंदो, ख़ूबसूरत वजी जवान, मुंहं ते शुगुफ़्तगी, अखियुनि में हया ऐं हिजाब, चहिरे ते उहा रौनक जेका सालिया नौजवाननि जो मख़सूस हिसो थींदी आहे। मुश्कंदो ईंदो, हथ में कुंजनि जो छलो लोॾींदो ईंदो। ख़ान वॾो बहार बहार पियो थींदो। ख़ुदा जे अहसाननि जा दिलि ई दिलि में पियो शुकराना बजा आणींदो। जॾहिं सदरुद्दीन ख़ान खिली अची सलाम ॾींदो त ख़ान वॾो चवंदो, जी आयऊ, भली आयऊ, विहो साईं मुंहिंजा विहो। सिंध जे ज़मींदार खे अहिड़ा नेक, साले, फर्मा बरदार, अकील ऐं साहिब शऊर पुट थियनि। हक़ीक़त में ख़ान वॾे खे ॾिसंदे उन ई इतफ़ाक़ ते अचरज कोन थींदो हो।
उहो ख़ान वॾे खे पंहिंजे ख़ालिक वटां मुआवज़ो मिलियल हो। उन्हनि इख़लाक़नि जो जन ते ख़ान सॼी ज़िंदगी कारबंद रहियो। उन्हनि सुहिणनि आदतुनि जो जेके ख़ान जी ज़िंदगीअ जो जुज़ो हुयूं ऐं उन ई ज़ाती किरदार जो जेको ख़ान पेश कयो ऐं उन ई दामन ऐं आस्तीन जो जेका मुनी सदीअ ताईं ज़मींदारनि जे बिरादरीअ में रहंदे बि बेदाग़ रही। अहिड़ी साफ़ ऐं सफ़ेद जहिड़ो खीर ऐं उहा करामत हुई उन ई शरीफ़ाणे नेक ऐं सालिह माहौल जी जंहिंखे ख़ान पंहिंजी काइनात लाइ पाण तख़लीक़ कयो हो ऐं उहा बरकत हुई उन ई तरबियत जी जेका ख़ान पाण पंहिंजे पुटनि खे ॾिनी हुई।